जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू ख़ुदाबाद थाणे जी हद ॻोठ शाह शंकरगंज लॻ मलूजा में रिंद बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो, ॿ ॼणा क़त्ल, 2 ॼणा ज़ख़्मी। दादू भरिसां ख़ुदाबाद थाणे जी हद ॻोठ पीर शाह शंकरगंज में संगावती तकरार तां रिंद बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 2 ॼणा जुमन रिंद ऐं रिजब रिंद थॾे ते क़त्ल थी विया, जॾहिं त ॿिन्ही धुरनि जा मजमूई तौर ते 2 ॼणा मिंठा रिंद ऐं लाल बख्श रिंद ज़ख़्मी थी पिया। इतला ते ख़ुदाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे तहवील में वठी सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो। SHO ख़ुदाबाद रसूल बख्श पंवर राब्ते करण ते ॿुधायो त वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे ऐं ॿीहर झेड़े जे इम्कान खे नज़र में रखंदे घरनि भरिसां पुलिस पिकट पिणु क़ाइमु कई वई आहे।